समाजी तंजीम कराची रूरल नेटवर्क मलीर ज़िले में चोटी अस्पतालुनि जे मुआहदे खे हैंड्स तरफ़ां पाण मुरादो ख़त्म करण सिंध हुकूमत तरफ़ां ॼाणायल अस्पतालुनि में सहूलतूं ऐं फंड्स न ॾियण ते शदीद ॻणती जो इज़हार कंदे फौरी तौर ते पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे मुआहदे में वाध करण जो मुतालबो कयो आहे। गुज़िरियल ॾींहुं अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻवाननि चेयरमैन अमीर बख्श ख़ासखेली, जनरल सेक्रेटरी सलीम जी मेमण, यामीन ख़ासखेली, असलम मेमण ऐं मोहम्मद बख्श ॼामोड़ चयो त कराची जे बहिराड़नि ते ॿधल ज़िले मलीर जे 20 लख खां वधीक आबादी लाइ पहिरियां ई सहूलतूं अणहूंदा आहिनि, जंहिं सां हिक तरफ़ बहिराड़ी जे माण्हुनि खे सिहत जूं सहूलतूं बंदि थी वयूं त ॿिए तरफ़ हैंड्स में मलीर जा 350 मक़ामी मुलाज़िम बेरोज़गार थी विया, जिन खे अञा ताईं पघारूं बि नाहिनि ॾिनियूं वयूं। हुननि हैंड्स ऐं हुकूमत सिंध खां अपील कयूं था त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मुआहदे खे बरक़रार रखी ऐं अस्पतालुनि खे सहूलत फराहम करे ग़रीब ऐं पुठिते पियल माण्हुनि खे सिहत जूं सहूलतूं जारी रखनि।